जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु ॻाल्हि कंदासीं असां झूलेलाल मंदिर जी नवनिर्मित झूलेलाल मंदिर, जंहिंजी असां वीडियो लगाई हुईसीं कि उन में कुछ निर्माण कार्य जे अंदरि अचानक फाइनेंस जे कारण को रुकावट अची हुई, त तव्हां सभिनी भाउरनि जे सहयोग सां हू मंदिर लॻभॻि तयारु थी चुको आहे। असां असांजे वीडियो माध्यम सां तव्हांखे ॾेखारूं था कि वीडियो माध्यम सां ॾेखारूं था कि मंदिर केतिरो न सुठो ऐं केतिरो बढ़िया नमूने उन्हनि तयारु करायो आहे। ऐं इन मंदिर जे अंदरि लॻभॻि सॼो कार्य पूर्ण थी चुको आहे, पर जीअं मूर्ति इत्यादि जी ॻाल्हि करूं त उहो अञा थोरी सी बाक़ी आहे। कुझु मूर्ति जो जेकी आहे मूर्ति जो कार्य बाक़ी आहे ऐं कुझु फिनिशिंग जो, माना अगरि चऊं कि 1 खां 1.5-2 लख जो लॻभॻि कमु बाक़ी आहे। त असां असांजे इन वीडियो माध्यम सां स्क्रीन ते नंबर हलायूं था, अकाउंट नंबर तव्हांखे ॾेखारूं पिया। जीअं बाक़ी बि जेकी बि सेवा करणी हुजे, मूर्ति जो दान करणो हुजे या कंहिं एसेसरीज़ जो या कंहिं सामान इत्यादि जो दान करणो हुजे त उहो दान करे थो सघे इन मंदर में। इन मंदर जो पूरो पतो बि असां तव्हांखे इन वीडियो माध्यम सां तव्हांखे ॿुधायूं था। ॿी ॻाल्हि असां तव्हांखे इहा ॿुधाइणु चाहींदासीं कि इन मंदर जी ज़मीन जेकी हुई उहा दान कई हुई भाउ असांजे प्रदीप रूपवानी आहे। जी हा, इहा ज़मीन असांजे भाउ भामाशाह प्रदीप रूपवानी इन मंदिर जे पेटे ज़मीन दान कई हुई, जंहिंजा समस्त दस्तावेज रजिस्ट्री कराए करे मंदिर जी समिति के सुपुर्द कया आहिनि। उन समिति जो नालो अथव श्री झूलेलाल साईं सेवा समिति निवारू जयपुर के। इन्हनि पंहिंजा कागर सबमिट कया। भाई जेका प्रदीप रूपवानी आहिनि उन्हनि पंहिंजी घरवारी सां गॾु मिली करे, जंहिंजो नालो आहे ज्योति भेण, उन्हनि सां गॾु मिली करे इहा ज़मीन हूअ उन्हनि समिति वारनि खे संभलाराई आहे, जंहिंजी समस्त जिम्मेदारी हाणे समिति खणंदी। चाहे हुन जो मेंटेनेंस हुजे, चाहे हुन जो रख रखाव हुजे, सभु कुझु हाणे समिति जे मथां आहे। ऐं समिति जे अंदरि बि इलेक्शन हलंदा रहंदा, अध्यक्ष मटिजंदा रहंदा, पर हू कागरनि जेका मंदिर जा डॉक्यूमेंट्स आहिनि उहो समिति हटी रहंदा, कंहिं पर्टिकुलर व्यक्ति विशेष हटि कान हूंदा। ऐं जेका वीडियो असां तव्हांखे ॾेखारियूं पिया, हुन जे माध्यम सां तव्हां ॾिसी था सघो केतिरे हर्षो उल्लास सां गॾु उन्हनि इन्हनि ज़मीन जे कागरनि खे समिति खे सौंपियो अथनि। ऐं तंहिंजे अलावा उन टाइम ते समाज जा कई गणमान्य भाउ भेण उपस्थित रहिया, उन्हनि जी उपस्थिति में इहे कागर सबमिट कया विया। ऐं छा कुझु उन्हनि पंहिंजी ॻाल्हि रखी समाज जे समक्ष, उहा असां तव्हांखे वीडियो माध्यम सां ॿुधायूं था। जय श्री झूलेलाल। साईं जय झूलेलाल। अॼु जेको निवारू जे अंदरि जेको मंदिर जी निर्माण थियो आहे ऐं ज़मीन डोनेशन थी आहे, उनजो अॼु हिकिड़ी ॿी कार्रवाई थी आहे कि इहे जेकी ज़मीन तव्हां डोनेशन ॾिनी हुई, तव्हांजो नालो भाई साहब? प्रदीप कुमार रूपवानी। अच्छा, तव्हांजी मैडम जो? ज्योति रूपवानी। त अॼु तव्हांजी सत्य इच्छा सां जेकी ज़मीन तव्हां दान कई, इन रजिस्ट्री कॉपी तव्हां पंहिंजे मन इच्छा सां संस्था खे पिया सुपुर्द करो? बिल्कुल। कंहिंजे दबाव में? न का कंहिंजे चइण सां? न कंहिंजी को धमकी इत्यादि? न का। ऐं ही कागर तव्हां कंहिंखे पिया सपोर्ट करो? अध्यक्ष पंजवानी। अध्यक्ष पंजवानी जी के। पंजवानी साहब, तव्हांखे अॼु समिति जा कागर मिलिया आहिनि। अॼु खां पोइ इन जेके समिति आहे न, इन मंदिर जा डॉक्यूमेंट्स मिलिया आहिनि। अॼु खां पोइ सॼो दारो मदार तव्हांजे मथां अथव। ठीकु आहे। हिन जो को मेंटेनेंस थो अचे, हिन जो को ड्यू थो अचे, हिन लाइटिंग पाणी इत्यादि कुझु बि आहे, त इहा संस्था मूंखे 2 अखर थी करे ॿुधाए कि समस्त जिम्मेदारी खणण लाइ करे तयार आहे। हाँ बिल्कुल। मां गौरी शंकर पंजवानी, अध्यक्ष श्री झूलेलाल साईं सेवा समिति निवारू रोड। मां ये जिम्मेदारी तो खणा कि सिंधी समाज के मां अॻियां ई वधाईंदमि। अॼु तक 9 साल खां अॻियां ई वधायो आहे। सभिनीनि खे भाउरनि भेनरुनि खे मां गॾु वठी करे हलंदमि ऐं हिन मंदर खे उच्च स्तर तक पहुचाईंदमि। जेकी बिजली वग़ैरह जी सेवा हूंदी, असांखां जेको पुॼंदो, मां तन मन धन सां सेवा कंदुमि। समिति जेका मतलब असांजे अध्यक्ष साहब ऐं समिति जेको ये मतलब स्वीकार कयो आहे, मूंखे बि इहो स्वीकार आहे ऐं मां तहे दिलि सां अध्यक्ष सां गॾु आहियां ऐं जेका मूंखां सेवा थींदी मां समिति सां गॾु सेवा कंदुमि। कुझु अध्यक्ष साहब तव्हां? असां धन्यवाद ॾींदा श्री प्रदीप रूपानी जी जो ऐं हुननि जी धर्मपत्नी श्री ज्योति रूपानी जी जो कि असांखे अॼु रजिस्ट्री जेके सुपुर्द कई अथनि श्री झूलेलाल समिति पदाधिकारियुनि खे, त इन तहे दिलि सां धन्यवाद ॾियूं था। पूरे समाज जी तरफ़ सां हिननि जो धन्यवाद था ॾियूं
कि इन झूलण मंदिर लाइ पंहिंजी इच्छा सां तन मन धन सां बि सेवा कई सेवा अथनि ऐं हुन मंदिर जो निर्माण कराइण जो सहयोग करनि ऐं असां पूरो सिंधी समाज इन्हनि जो आभारी रहंदासीं और झूलेलाल साईं सेवा समिति जा सॼा पदाधिकारी इन्हनि जो तहे दिलि सां धन्यवाद कंदासीं आभार व्यक्त कयूं था कि इन्हनि इहा इच्छा जताई कि हिते मंदिर ठहणो खपे इन लाइ पंहिंजी स्वेच्छा सां ज़मीन जो कुझु भाग हिसो मंदिर लाइ ॾिनो अथनि इन लाइ करे तहे दिलि सां इन्हनि जो धन्यवाद। मंदिर में अञा कुछ कम बाकी नजर अचे पियो त उहो छा कुछ बाकी आहे ऐं केतिरो उन जो लॻभॻि बजट मञो? मंदिर जो जेको कमु आहे न प्राण प्रतिष्ठा ऐं जेको मूर्ति असां ॾी आया आहियूं उन मूर्ति लाइ जेको बजट आहे उहो घटि पियो पए ऐं प्राण प्रतिष्ठा 14 फरवरी डेट त निकिरी वई आहे पर अञा असां वटि बजट घटि आहे ऐं साईं मोनू साईं द्वारा कर कमलो द्वारा हिन जो अमरापुर दरबार जा जेके साईं आहिनि उन्हनि द्वारा ही मूर्ति पूजा जो आयोजन रखियो वियो आहे उन साईं मोनू साईं ईंदा ऐं अमरापुर जा जेके संत ईंदा उन्हनि सां गॾु ईंदा त ॿियो जेको भोजन जी व्यवस्था थींदी या संतनि जी ऐं प्राण प्रतिष्ठा जेकी मूर्ति जा ऐं प्लस मूर्ति जेकी लॻाइणी आहे प्लस हिन लाइट फिटिंग जा घणी कुझु कम बाक़ी आहिनि जेके हिन में घणी कुझु लॻभॻि 1.5 लख रुपया आसपास मोटो मोटो अञा बाक़ी आहे त उहो असां समाज खां निवेदन कंदासीं कि समाज जो कहिड़ो बंधु अचनि ऐं हिन मंदिर निर्माण में या मंदिर जी प्राण प्रतिष्ठा मूर्ति लाइ जेको सहयोग ॾियणु चाहिनि पंहिंजी स्वेच्छा से हिन झूलेलाल साईं समितीअ जे अकाउंट में ॾेई सघनि था या पोइ नगद ॾियणु चाहिनि त रसीद प्राप्ति करे ॾेई सघनि। जय झूलेलाल। जय श्री झूलेलाल। जय श्री